अस्सलामुअलैकुम दोस्तों, ब्राइटेस्ट फ्यूचर अकेडमी ते सभिनी दोस्तन के भलीकार। दोस्तों, PST ऐं JST जी तैयारी जे लाइ लेक्चर सीरीज़ शुरू करे रहिया आहियूं, जंहिंमें अॼु असांजो ही पहिरियों लेक्चर आहे सिंधी जो सिंधी रस्मुल ख़त सिंधी सूरत ख़ती बाबति। अॼु जेका असां सिंधी अल्फ़ाबेट इस्तेमालु करे रहिया आहियूं इहा अंग्रेज़नि जे दौर में ठही। इन खां पहिरियां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ सिंधी सूरत ख़तियूं इस्तेमालु कयूं वेंदियूं हुयूं, जीअं अबुल हसन जी सिंधी मेमुड़की या ख्वाजकी सूरत ख़ती। अंग्रेज़नि 1843 ईस्वी में टालपुरनि खे मियाणी जे मैदान ते शिकस्त ॾेई करे सिंध ते क़ाबिज़ थिया। 1851 ईस्वी में सर बाइटलफेयर अंग्रेज़ जे तरफ़ां सिंध जो कमिश्नर हुयो। उन हुकुमनामो जारी कयो त अंग्रेज़ अफ़सरनि खे सिंधी अचणु लाज़िम आहे ऐं सरकारी महकमे में नौकरी जा ख़्वाहिशमंद माण्हू उन्हनि खे बि सिंधी अचणु लाज़िम आहे। 1852 ईस्वी में फ़ारसी जी जाइ ते सिंधी मरकज़ी ॿोली बणी। फ़ारसी टालपुरनि जे दौर खां वठी मरकज़ी ॿोली हुई। 1853 ईस्वी में सिंधी रस्मुल ख़त सिंधी सूरत ख़ती तैयार थी सिंध जे असिस्टेंट कमिश्नर मिस्टर एल्स जी निगरानी में। मिस्टर एल्स जी निगरानी में एक कमेटी जोड़ी वई हुई जंहिंजो कमु हुयो सिंधी रस्मुल ख़त तैयार करणु, जंहिंमें सिंधी आलम बि शामिल हुआ। सिंधी रस्मुल ख़त अरबी ॿोली तां वरितल आहे, जंहिंजे करे अरबी जा 28 अखर सिंधी रस्मुल ख़त में शामिल आहिनि। सिंधी लिपि में असां सभिनी खे ख़बर आहे त 52 अखर मौजूदु आहिनि। उहे 52 अखर हेठियुनि ॿोलियुनि जा वरितल आहिनि। अरबी जा 28 अखर, फ़ारसी जा 3 अखर, निज सिंधी अखर बि 3, पर किन किताबनि में 4 बि मिलंदा। बाक़ी अखर दुनिया जी क़दीम ॿोली संस्कृत मां वरितल आहिनि। संस्कृत अखरनि जूं शिकिलियूं तब्दील करे सिंधी रस्मुल ख़त में शामिल कया विया। सिंधी अल्फ़ाबेट में हर्फ़ इलत वाविल्स जा 3 अखर मौजूदु आहिनि, अलफ़ वा ये। बाक़ी 49 अखर हर्फ़ सही यानी कि कॉन्सोनेंट आहिनि। जॾहिं सिंधी रस्मुल ख़त ठही तैयार थियो त सिंधी ॿोली बाबति नज़रियो पेश कयो वियो त सिंधी ॿोली संस्कृत मां निकिती आहे। हीउ नज़रियो असांखे अंग्रेज़ मुहक़क़ डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प 1872 ईस्वी में द ग्रामर ऑफ सिंधी लैंग्वेज सिंधी ॿोली जो ग्रामर किताबु लिखी करे उन में पेश कयो। उनजे काफ़ी टाइम खां पोइ सिंध जो मुहक़क़ डॉक्टर नबी बख्श बलोच मुकालियो लिखियो हुयो 1959 में, जंहिंमें हिन नज़रियो पेश कयो त सिंधी सामी सिफ़त ज़बान आहे या सामी सिफ़त ज़बानुनि जे ख़ानदान मां आहे। सामी सिफ़त ज़बान अरबी, अरबानी, सरियाई ऐं हबशी आहिनि। डॉक्टर नबी बख्श बलोच जे नज़रिए खां बाद में ॿियो नज़रियो डॉक्टर सिराजुल हक़ मेमून 1962 में पंहिंजो किताबु सिंधी ॿोली लिखी करे उन में ॾिनो त सिंधी ज़बान संस्कृत जी जाइ न पर संस्कृत सिंधी जी जाइ आहे। इन्हनि नज़रियनि ते अञा बि बस हलंदड़ आहे। महिरबानी दोस्तों, ही हुयो अॼु जो लेक्चर। वीडियो ॾिसण जे लाइ सभिनी दोस्तनि जी महिरबानी।